नवा खे अपडेट कंदा हलूं। टंडोलायर मां अहम ख़बर आहे। म्यूनिसिपल कमेटी में एंटी करप्शन टीम सिविल जज सां गॾु छापो हयो आहे। एंटी करप्शन टीम सिविल जज अली बख्श थेबो खे साण करे रिकॉर्ड तहवील में वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, नवा खे आगाह कयूं। म्यूनिसिपल कमेटी में 2 सालनि दौरान थियल तरक़ियाती कमनि में बेज़ाब्तगियुनि ख़िलाफ़ इंक्वायरी हलंदड़ आहे। म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन सैयद इमदाद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, एंटी करप्शन टीम 2018 खां 2019 ताईं थियल तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। टंडोलायर मां अवां ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। म्यूनिसिपल कमेटी में एंटी करप्शन टीम जो सिविल जज सां गॾु छापो हयो वियो आहे। एंटी करप्शन टीम सिविल जज अली बख्श थेबो खे साण करे रिकॉर्ड तहवील में वरितो वियो आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे त म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन सैयद इमदाद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच हलंदड़ आहे। एंटी करप्शन टीम 2018 खां 2019 ताईं थियल तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे।